किप्रो मां ख़बर ॾींदा हलो त किप्रो जे सिविल अस्पताल जे डॉक्टरनि पैरामेडिकल अमले ऐं लेडी हेल्थ वर्करनि सिंध हुकूमत पारां हेल्थ रिस्क अलाउंस बंद करण खिलाफ़ डॉक्टर खुशीराम, डॉक्टर प्रदीप, डॉक्टर शहरियार, लेडी डॉक्टर चंद्रा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अस्पताल जी ओपीडी जो एहतजाजन बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त असां हुकूमत जे कयल फैसले खे रद्द करियूं था। असांखे असांजो हेल्थ रिस्क अलाउंस ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज दौरो वधायो वेंदो। 30 सालनि खां जेको आहे सो इहो ई जेको आहे सो रखंदो रहूं पिया त जेको आहे सो असांखे जेको आहे सो रिस्क जे हिसाब सां असीं आहियूं। असांजो स्वीपर खां करे डॉक्टर ताईं सभु रिस्क ते आहियूं। इहो ई था चवनि त कोरोना अलाउंस, कोरोना त हींअर आई, असीं त रिस्क ते पिया हलो। हर उहो माण्हू जेको बि अचे थो टीबी खां करे जेको आहे सो केतिरियूं ॿियूं मोज़ी मर्ज़ आहिनि, उन्हनि सभिनी में असांजो स्वीपर खां करे डॉक्टर ताईं उहो रिस्क ते आहे। असां उहो रिस्क अलाउंस घुरूं था जेको असांजो कटियो वियो आहे। ऐं बाक़ी जेको आहे असांजो टाइम स्केल जे हिसाब सां जेको आहे सो असां 30 सालनि खां रेडियो कंदा पिया अचूं, सदाईं जेको आहे सो इहो ई लोलीबाब मिले थो त बसि हाणे इहो थिए थो, हाणे इहो थिए थो। अॼु ॾींहुं ताईं उहो कोन थियो आहे जेको असांजो बुनियादी हक़ु आहे। असां मजबूरनि असां मरीज़नि खे परेशान करणु नथा चाहियूं। असां मजबूरनि जेको आहे सो ही मतिलब त एहतजाज करणो पियो ऐं तालाबंदी करणी पई। ओपीडी का बायकाट हमने मजबूर होकर किया है क्योंकि गवर्नमेंट खुद नहीं चाहती है कि कोई पैरामेडिकल डॉक्टर काम करे। इतने मुश्किल वक्त में फ्लड रिलीफ में किसी भी डिपार्टमेंट की तनख्वाह नहीं काटी गई, सिर्फ डॉक्टर और पैरामेडिकल स्टाफ की काटी गई। सबसे ज़्यादा काम भी डॉक्टर्स और पैरामेडिकल स्टाफ ने किया, तनख्वाह भी उन्हीं की कटी। कोई इनका पे स्केल, कोई इनका जो है प्रमोशन स्केल कुछ भी जो है गवर्नमेंट की तरफ से वाजे नहीं है। एक डॉक्टर, एक पैरामेडिकल स्टाफ अगर काम कर रहा है 20 साल तक एक ही ग्रेड में काम करता है, तो उसे क्यों नहीं प्रमोट किया जाता? अगर रिस्क अलाउंस है तो सिर्फ कोरोना से, बाकी बीमारियों से क्यों नहीं है? अगर है तो फिर उसका रिस्क अलाउंस क्यों नहीं दिया जाता? जो जज्बात हैं सब हमारे माने जाएं, उसके बगैर एहतजाज ख़त्म नहीं होगा। महिरबानी पहिरीं त मूंखे सिंध हुकूमत ते शर्म थी अचे जो इन्हनि असेंबली में वेही इहो बिल पास कयो आहे त रिस्क अलाउंस कैंसिल कयो वञे। जॾहिं त जीअं डॉक्टर साहब चयो त भई रिस्क अलाउंस हूंदो छा आहे? डॉक्टर, पैरामेडिक, स्वीपर ताईं जेको आहे सभु रिस्क में आहिनि ऐं उहो रिस्क अलाउंस हींअर जो न आहे, शुरू खां वठी हुअणु खपे। पर जॾहिं रिस्क अलाउंस थियो त उनखे कंटिन्यू छो न कयो? ऐं जी एस सी तरफ़ां ऐं पंहिंजे सभिनी डॉक्टरनि तरफ़ां गवर्नमेंट ऑफ सिंध खे जेको न उहो यादि ॾियारणु थो चाहियां, जॾहिं कोविड हुयो, पैनिक कोविड हो, तॾहिं इहे डॉक्टर पैरामेडिक हुआ। जेको भाउ खे संभालण लाइ तयारु न हो पोइ केरु हुआ? असां हुआसीं जेके उन्हनि में कमु कयोसीं, ॾींहुं राति करे कमु कयोसीं। ऐं वरी जॾहिं फ्लड रिलीफ आयो, फ्लड आयो त उन में कंहिं कमु कयो? कैंपूं कंहिं आहियूं? असां डोड़ी डोड़ी माण्हू वियासीं, पहुतासीं, हर हंधि पहुतासीं ऐं सभिनी खे जेके मतिलबु इसेंशियल ज़रूरत हुयूं, जेकी शयूं हुयूं, असां उन्हनि खे प्रोवाइड कयोसीं। उन खां पोइ बि अगरि इहे थिए थो त पोइ शर्म अचणु। तो जिथे जेको मक़सदु आहे ते गॾु थियण जो, जीअं कोविड अलाउंस जेको असांजो बंदि करे ॾियो आहे हेल्थ मिनिस्टर साहिबा, त असां उन्हनि खे सिर्फ़ु इहो ई चवणु था चाहियूं जेको कोविड अलाउंस जेको कोरोना ख़तमु थी वियो आहे, मतिलबु इहो न आहे त सभु बीमारियूं ख़तमु थी वञनि। हिते असां जेके बि डॉक्टर आहिनि, जेके पैरामेडिकल स्टाफ आहिनि, सभु हिते बीमारनि जे साम्हूं आहिनि। कोरोना खां अलावा ॿियूं बीमारियूं जाम आहिनि हिते, फॉर एग्ज़ाम्पल हेपाटाइटिस आहे या एड्स आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।